यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। टी निशानी अल्लाह ताला मोमिन जी छा बयान फरमाई है। ये मोमिन बाना अल्लाह जा रहमान जा बाना यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, जेके पंहिंजूं रातियूं गुज़ारींदा आहिनि पंहिंजे रब जे लाइ छा में सजदे ऐं क़याम जे अंदरि। छा में गुज़ारींदा आहिनि बाबा पंहिंजूं रातियूं? सजदे ऐं क़याम जे अंदरि। पोइ अल्लाह ताला जी इबादत जी तरफ़ मुतवजह हूंदा आहिनि। असां वटि वरी मामूल छा आहे, असां राति जो पंहिंजी रातूं मोबाइल फ़ोन ॾिसण सां गुज़ारींदा आहियूं, बेहूदा ॻाल्हियुनि सां गुज़ारींदा आहियूं। अल्लाह वारनि जो मामूल इहो हूंदो उहो हर वक़्तु मुसले जे मथां मौजूदु हूंदा। पर जेतिरी वुसत आहे माण्हू खे राति जो उथे पंहिंजे रब खे अलाह जो कसम आहे तालुक़ सॼो दुनिया जो अजायो थो ॿेली। सिर्फ़ु हिकिड़ो तालुक़ कमु अचण वारी ज़ात उहा कंहिंजी आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जी ज़ात आहे, जेका हिते तो निमाज़ पढ़ी क़बर में उहा तोसां गॾु हूंदी। जेको तो हिते क़ुरान मजीद पढ़ियो क़बर में तोसां उहो गॾु हूंदो। हिते जेको तो चङाई वारो अमल कयो आहे उहो क़बर में तोसां गॾु हूंदो। अल्लाह जो कसम आहे बावजूदु वेठो आहे क़ुरान मुंहिंजे आलो आहे, ॿी का बि शइ तोखे क़बर में कमु न ईंदी सवाइ अमलनि जे। ये नेक अमल तोखे क़बर जे अंदरि कमु ईंदा, हशर जे अंदरि कमु ईंदा, चङाई वारा कम तोखे कमु ईंदा। त अल्लाह जे बाननि जो छा हूंदो आहे त तजाफ़ा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ यदऊन रब्बहुम ख़ौफ़न व तमआ व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह ताला ॿी जॻह ते फरमाए त तजाफ़ा जुनूबुहुम अनिल मज़ाजिअ, जेके अल्लाह वारा हूंदा आहिनि न उन्हनि जूं करवटूं उन्हनि जे बिस्तरनि खां अलहदा हूंदा आहिनि, बीठा हूंदा मुसले ते। यदऊन रब्बहुम, पुकारींदा पंहिंजे रब खे, ख़ौफ़न व तमआ, हिकु तो अल्लाह जे ख़ौफ़ जे करे, व तमआ ॿियो अल्लाह में लालच बि हूंदी, गौर ऐं फ़िकिर त मुंहिंजा रब साईं हीअ शइ ॾे हीअ शइ ॾे, इन्हनि ॻाल्हियुनि जे करे पिया। त रब वारनि जी अल्लाह जे रहमान जे बाननि जी निशानी आहे हर हमेशह इहे इबादत जे अंदरि हूंदा। ऐं चोथों जेको रहमान जे बाननि जी निशानी आहे, वल्लज़ीन यक़ूलून रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन अज़ाबहा कान इन रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम इन अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा। रहमान जे बाननि जी चौथी निशानी इहा त रहमान जा माना हर हमेशह रब खां दुआ घुरंदा आहिनि। छा? रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम, ए अल्लाह असांखे अज़ाब जहन्नम जी बाहि खां बचाए। छा जी पनाह घुरंदा आहिनि बाबा? अल्लाह खां न ॼा ॻाल्हायो, चओ तव्हां बि चओ मन अल्लाह सां चओ अल्लाह असांखे बि जहन्नम जी बाहि खां बचाए। त रब्बना अस्रिफ़ अन्ना अज़ाब जहन्नम, पनाह घुरंदा आहिनि रब खां जहन्नम जे बाहि जी। इन अज़ाबहा कान गरामा, अल्लाह ताला फरमाए थो बेशक इन जहन्नम जो अज़ाब कान गरामा, सॼो जो सभु जो तबाही वारो आहे। इन्नहा साअत, ऐं बुछड़ी जाइ आहे, मुस्तक़र्रन व मुक़ामा, इहा यानी रहण वारी जेका जाइ आहे, रहण जो मक़ाम आहे, उहो इंतिहाई बुछड़ो ऐं ख़राबु आहे। जहन्नम जी बाहि खां रब साईं पनाह फरमाए। वल्लज़ीन इज़ा, हाणे अल्लाह तबारक व तआला रहमान जे ॿारनि जूं कुझु निशानियूं बयानु फरमाए। हाणे उनजे ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो ॿुधाए थो त ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, मुआमलात ऐं मसाइल तोखे कीअं गुज़ारणा आहिनि। वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू, इहे रब जा बाना रहमान जा बाना। इज़ा अनफ़क़ू यानी जॾहिं ख़र्च कंदा आहिनि न, लम युसरिफ़ू वलम यक़तुरू, न घणो इसराफ़ कंदा, वलम यक़तुरू न वरी उन में कंजूसाइप कंदा, बुख़ुल कंदा, माना दरमियाना रवि। जेको रब साईं उन्हनि खे ॾिनो आहे न उन मां सफ़ा एॾो बि हथु खोले करे ईअं सफ़ा बुज़ुर्ग न बणिजंदा जो घर में कुझु बि न हुजनि, सुभाणे पाण वतन वरी ॿिए जे साम्हूं हथु फेराईंदा, न घणो कंदा न घटि कंदा। इहो एॾो ज़बरदस्त उसूल आहे, तव्हां यकीन कयो जेके माण्हू हिन दुनिया जे अंदरि अरबा ऐं ख़रबापती थिया आहिनि या कारोबार जे अंदरि कामयाबु थिया आहिनि या दुनिया जे अंदरि उन्हनि जो नालो थियो आहे, कहिड़े बि मकतब ऐं फ़िकिर सां उन्हनि जो तालुक़ु हुजे, जॾहिं तव्हां उन्हनि जे करीब वञी करे उन्हनि खे पुछा कंदो अव्हांजी हिन बिज़नेसमैन हुजण जे अंदरि कामयाबी जो राज़ छा आहे, तव्हांखे ॿुधाईंदा त असांजी कामयाबी जो राज़ इहो आहे त असां इसराफ़ अजायो ख़र्च न कंदा आहियूं। अलाह जो बानो अजायो ख़र्च ॾाढा ॻाल्हायो। हाणे तव्हां पाण ॿुधायो रहमान जे ॿारनि जे असां वटि केतिरो इसराफ़ आहे। हर शइ जे अंदरि जेकॾहिं असांजी शादियुनि जे अंदरि ख़र्च अजाया, असांजो को मैयत वफ़ात करे उन में ख़र्च अजाया, असांजे जाइनि जे ठाहिण जे अंदरि ख़र्च अजाया, असांजे रहण सहण जे अंदरि अलाए केतिरे क़िस्म जूं अजायूं जेके शयूं आहिनि जेके असांजे कम जूं न आहिनि उहे असां ख़र्च कयूं था पिया। पोइ ज़ाहिर आहे अल्लाह ताला फरमाए थो रहमान जे बाननि जी इहा शइ न आहे, रहमान जा बाना ख़र्चु कंदा पर
लम युसरिफू वलम यक़तुरू, न उन जे अंदरि इसराफ़ कंदा, घणो कंदा, अजायो कंदा, वलम यक़तुरू, न बुख़ुल कंदा, कंजूसी कंदा, पूरो सारो ख़र्च कंदा। वकान बैन ज़ालिका क़वामा, इहो इन्हनि जो दरमियानो रस्तो आहे।